माईअ जी अखियुनि जो रत ॾिसी दिलि भरिजी पई। नएं देरे जे कच्चेवर इलाइक़े केटी ममताज़ में 13 ॾींहं अॻु शादी थियल कुंवार खे मुड़ुस ऐं साहुरनि पंहिंजे पारां क़त्ल करे दरिया में फिटो कयो, पर जंहिंखे अल्लाह रखे चवाणी छोकिरी बची वई ऐं केटी ममताज़ पुलिस जे गश्ती टीम छोकिरी खे इस्पताल खणी पहुचायो। असांजो सवाल इहो आहे त सिंध जी मज़लूम न्याणियूं जॾहिं पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि त आख़िर किथे महफ़ूज़ हूंदियूं? असांजे मुआशिरे में जिते धीअ खे जाइदाद जो हिसो इहो सोचे नथो ॾिनो वञे त जाइदाद गैरनि में हली वेंदी। सिंध जी न्याणीअ सां इंसानियत सोच सलूक त इस्लाम खां क़बल उहे वहशी कंदा हुआ जंहिं वटि को मज़हब न हो। इस्लाम औरत खे जेको मक़ाम ॾिनो, अॼु उहा सिंध जी औरत खे किथे हासिल आहे? जेको जॾहिं चाहे जंहिंजो दिलि चाहे कारोकारी करे त कॾहिं जाइदाद जे चकर में क़त्ल करे छॾे ऐं इहे अक्सर लाश वीराननि में मिलनि था। HRJDO डिप्टी जनरल सेक्रेटरी अली जाफ़री सोलंकी मुतालबो कयो आहे त सिंध जी नियाणीअ खे हिन हाल ताईं पहुचाइण वारनि यज़ीदियुनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई हिकु मिसाल क़ाइमु कई वञे। किरमनाज़, HRJDO न्यूज़, हैदराबाद।